अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असी मौजूद आहियूं हींअर तालके खिपरे जी मशहूर डंड बोटाल जिते असां सां गॾु कराची जा दोस्त ऐं साईं इलियास अंजुम साहब, इशफाक अहमद या हिते जा मक़ामी मल्लाह बिरादरी। हीअ असी पबणनि ऐं बे जे विच में जेको आहे सो डंड में अंदरि जेके थियनि था उन जे विच मां ही सैर करे रहिया आहियूं। तव्हां मुंहिंजे पोयां बैक साइड ते ॾिसी सघो था त हीअ ख़ूबसूरत मंज़र आहिनि कुदरत जे फितरी हुसन जा। नाज़रीन, डंड जा नज़ारा ऐं अॼु गर्मी जी शिदत खां पोइ कुदरत जी हवा बि खुली वई आहे ऐं मौसम ॾाढो डंड जे अंदरि ख़ुशगवार आहे। ॿाहिरि निकिरूं त ख़बर पवंदी त केतिरी गर्मी आहे। ऐं हे दोस्त असां सां गॾु आहिनि, असांजो सीनियर सहाफ़ी ARY ज़िले रिपोर्टर साईं इलियास अंजुम असां सां सफ़र जो साथी आहे। साईं खां हिन डंड जे हवाले सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं अॼु जेको सैर कयो आहे सहूलियतुनि जे हवाले सां हिन खे हुकूमत खे प्रोमोट करण जे लाइ कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि ऐं जेके सियाह अचनि था उनखे तकलीफ़ूं। साईं पाण अॼु सियाह तौरु हिन डंड जो सैर बि कयो आहे। साईं सां ॻाल्हायूं जी। कुदरत जो हसीन नज़ारो आहे। या झील कंहिं नेमत खां जेको आहे सो ढंढ जेका आहे घटि न आहे। ऐं वॾी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असां पहाड़नि जे दरमियान त ढंढूं ॾिठियूं, लेकिन ही अछड़े थर जे अंदरि चौतरफ़ वारी जा जेको आहे सो मतिलबु आहिनि पहाड़ ठहियल आहिनि ऐं उन्हनि जे विच में जेको आहे सो इहा झील जो इन जो ढंढ जो हुअणु जेको आहे इहा वॾी ॻाल्हि आहे। कुदरत जो करिश्मो आहे। लेकिन अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त अहिड़ियुनि ख़ूबसूरत जायुनि जे बावजूदि जेको आहे सो असांजी सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहा सुतल आहे। उन्हनि जी तवजो इन पासे न आहे। जेकॾहिं हुकूमत जेको आहे हिते पहुचण लाइ सयाहनि खे सहूलियतूं मुयसरु करे ऐं हिते जे मक़ामी माण्हुनि खे अहमियत ॾिए त मां सम्झां थो न सिर्फ़ु सयाहनि लाइ सहूलियतूं जेको आहे सो उन्हनि खे मिलंदियूं, बल्कि हिते मक़ामी माण्हुनि खे हज़ारनि माण्हुनि खे जेको आहे सो एट ए टाइम रोज़गार भलो जेको आहे सो मिली सघे थो। असांजा कराची जा दोस्त बि अॼु बोटार डंड ते आहिनि ऐं हिननि बि सैर कयो आहे ऐं हिन रिपोर्टिंग भी कई है, कराची में कई है। हिन सां बस गाल बोल कर कैसे आप देख रहे हैं आज आपने जो ये सैर किया है, कितना लुत्फ़अंदोज़ हो रहे हैं? भाई मैं तो बहुत खुश हूँ और हमारे सिंध में एक इतनी खूबसूरत जो कमल का बाग देखा, ज़िंदगी सुना ही था हमने, कमल का बाग देखा और इतना हसीन और इतना करीब, तो हमें इसको एंजॉय करना चाहिए और सबको आना चाहिए। और यहाँ जो है बड़ा पीसफुल माहौल है और फैमिली के साथ भी आ सकते हैं और एक दिन में आके दूसरे दिन जा भी सकते हैं। बहुत एंजॉय कर सकते हैं, लोग बहुत अच्छे हैं। वाह, आप कैसे देख रहे हैं मैडम? भाई यहाँ पर सबसे पहली बात तो ये कि सिंध धरती है हमारी माँ है सिंध, तो यहाँ पर आप लोग ज़रूर आएँ। और सिंध में इतनी अच्छी जगह मिल रही है तो कहीं और क्यों जा रहे हैं यार, करीब आए। सांगड़ डिस्ट्रिक्ट, सांगड़ ज़्यादा दूर नहीं है। आएँ, अच्छी खूबसूरत झील का मज़ा लें, कमल के फूल देखें। जल्दी मतलब ये है कि ज़्यादा दिन भी लगेंगे, ज़्यादा टाइम भी लगेगा, अच्छी जगह घूमेंगे। और अछड़ो थर यानी कि खूबसूरत सफ़ेद सहरा और उसके बीच में एक लेक, बस। केतिरो लुत्फ़अंदोज़ थियो पियो आज के इन सफ़र में? माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। असांखे हिन बोटाल डंड ते अचण लाइ वॾी ख़्वाहिश ऐं तमामु साथी दोस्त कराची का ऐं सागड़ का, शाहपुर जाकर का दोस्त आया ऐं पोइ उन्हनि सां गॾिजी असां हिते सफ़र कयोसीं। तमामु घणो मज़ो आयो। हींअर ॿेड़ी अंदरि सैर पिया कयूं, लुत्फ़अंदोज़ पिया कयूं। हिते फाफूड़ा आहे, ॾाढो दिलि सां खायूं पिया ऐं हिते ॾाढो सहूलियतुनि जी केतिरी अणहूंद आहे? सहूलियतूं हिते जेकॾहिं पुछो त का बि शइ हिते कोन थी मिले, खाइण लाइ न पीअण लाइ का बि सहूलियत मौजूदु आहे, न रिहाइश लाइ। ऐं जेकॾहिं इतफ़ाक़ लाइ को माण्हू खां को हादसो थी थो वञे त हिते रिस्क उहो बि न आहे। चौकूं हुजनि या मलाह हुजनि, रोड रस्तो जी का बि सहूलियत न आहे। ऐं जेकॾहिं रस्तो आहे त 5-6 किलोमीटर हथूं में का उन खां पोइ सॼो रस्तो रेगिस्तानी आहे। हुते सफ़र जेको तव्हां सां गॾु रहियो ऐं तव्हां जेके शयूं असांखे ॾेखारियूं, घुमायो फिरायो, लाइफ में पहिरियों चकर अॼु हिन गश्ती ते जेको इहा ॿेड़ी आहे हथ वारी, बाक़ी उन ते त हली आहियूं असां। हीअ जॻह ॿेड़ी आहे, हिन जो अॼु असां लुत्फ़ वरितो। हीअ जेके इलाइक़ा ॾिठासीं, हिन इलाइक़े इंतिहाई ख़ूबसूरत इलाइक़ा आहिनि। हिते लूण खान हुजे, लूण जी खाण हुजे, या वरी हिते जेको जेके ढंढूं आहिनि, हिते तक़रीबन ॿुधाए पियो वञे त 150 खां मथे ढंढूं आहिनि। ऐं हिन इलाइक़े में वेझो वेझो जेके अहिड़ियूं ढंढूं आहिनि उहे 70 खां 80 ढंढूं हिते आहिनि, जिथे अहिड़ा ई नज़ारा आहिनि, अहिड़ियूं ई कुदरती शयूं आहिनि। हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं कुदरती नज़ारा जेके हूंदा आहिनि उहे रूह खे राहत बख़्शींदा आहिनि।